खैरपुर मां ख़बर ईंदा हालत सिंध जे निगरान वॾे वज़ीर सैयद मक़बूल हुसैन बाक़िर जे ख़ासि हुकुम ते खैरपुर में ॿेले खाते जे सहकार सां 2 हफ़्तनि वारी वणकारी मुहिम शुरू कई वई ऐं वॾे वज़ीर जे हुकुम ते MS डॉक्टर मोहम्मद सरवर आराई DSP UT खैरपुर शिरकत कई। खैरपुर सिविल अस्पताल जे डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर प्रिंसिपल डॉक्टर रुखसार शाहानी, डॉक्टर सैयद नजफ अली शाह, डॉक्टर ज़फर जतोई ऐं ॿियनि जी अॻवानी में बूटा लॻाए वण पोखण जी मुहिम जो आगाज़ कयो वियो। खैरपुर खे सरसब्ज़ बणायो वेंदो। फॉरेस्ट ऑफिसर जो चवण हो त 5000 बूटा लगाया वेंदा। माहौलियाती तब्दीलियुनि ऐं आलूदगी खे ख़त्म करण लाइ वण पोखण ज़रूरी आहे। MS सिविल अस्पताल खैरपुर डॉक्टर मोहम्मद सरवर आराई जो चवण हो त गाॾियुनि कारखाननि जे करे माहौलियाती आलूदगी जे करे माण्हू मुख़्तलिफ़ मुज़ी मर्ज़नि में मुबतला थी रहिया आहिनि। वण पोखण इंतहाई ज़रूरी आहिनि ऐं वणनि जे करे ऑक्सीजन बि मिलंदी ऐं माहौल बि बहितर थींदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।